अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं अहिड़े 5 खाधनि जे बारे में जेके तव्हांजे दिमाग़ खे जवान रखंदा, तव्हांजे दिमाग़ खे कुराड़ो न थियण ॾींदा। अचो त हिन खाधनि जे बारे में ॻाल्हायूं। हिन में जेको सभिनी खां पहिरियों लिस्ट ते उहो आहिनि स्ट्रॉबेरीज़। स्ट्रॉबेरीज़ में खोड़ सारा हूंदा आहिनि एंटी ऑक्सीडेंट ऐं फ्लेवोनॉइड्स। अच्छा, इहे एंटी ऑक्सीडेंट्स ऐं फ्लेवोनॉइड्स छा कंदा आहिनि? एंटी ऑक्सीडेंट्स तव्हांजे जेके दिमाग़ जा सेल्स आहिनि उन्हनि खे डैमेज थियण खां बचाईंदा आहिनि ऐं प्लस में जेके फ्लेवोनॉइड्स हूंदा आहिनि उहो जेका तव्हांजे दिमाग़ में सोज़िश थींदी आहे कंहिं बि इंफेक्शन जे करे या कंहिं अदर काज़ जे करे उन सोज़िश खे घटाईंदी आहे। ये ॿई मिली करे एंटी ऑक्सीडेंट्स ऐं फ्लेवोनॉइड्स तव्हांजे ब्रेन जे सेल्स खे हेल्दी बणाईंदा आहिनि ऐं तव्हांजी याददाश्त खे इम्प्रूव कंदा आहिनि। जेको नंबर 2 ते आहे लिस्ट ते उहा आहे मछी। मछी में हूंदा आहिनि ओमेगा 3 फैटी एसिड्स। तव्हांजी जेका दिमाग़ी कंपोज़िशन आहे हिकु सुठो पोर्शन जेको तव्हांजो दिमाग़ आहे उहो चर्बी मां ठहियलु हूंदो आहे, तंहिं करे फैटी एसिड्स काफ़ी लाज़मी आहिनि। ये ओमेगा 3 फैटी एसिड्स तव्हांजा जेका नई ग्रोथ हूंदी आहे, जेका नवां सेल्स ठहंदा आहिनि दिमाग़ लाइ, उन लाइ बि काफ़ी लाज़मी आहे। जेका तव्हांजा जेके ख़राब थींदा आहिनि सेल्स जिन जी रिपेयरिंग वग़ैरह थींदी आहे उन लाइ बि काफ़ी अहम किरदारु निभाईंदी आहे। प्लस में ओमेगा 3 फैटी एसिड्स पावरफुल एंटी ऑक्सीडेंट भी आहे, तव्हांजी जेका सोज़िश आहे उनखे काफ़ी रिड्यूस कराईंदी आहे। जेको नंबर 3 ते आहे उनखे चवंदा आहियूं असां ट्यूमरिक। हेड में हूंदो आहे हिकिड़ो पावरफुल कंपोनेंट जंहिंखे असां कर्क्यूमिन चवंदा आहियूं ऐं हिन कर्क्यूमिन में अगेन पावरफुल एंटी इंफ्लामेटरी ऐं प्लस में पावरफुल एंटी ऑक्सीडेंट प्रॉपर्टीज़ ॿई हूंदियूं आहिनि। कर्क्यूमिन तव्हांजे ब्रेन में वञी करे तव्हांजी ब्रेन जी ग्रोथ खे बहितर कंदो आहे ऐं तव्हांजी याददाश्त खे बि काफ़ी इम्प्रूव कंदो आहे। ऐं चौथे नंबर ते आहे पालक। पालक में हूंदी आहे विटामिन के। विटामिन के काफ़ी एसेंशियल हूंदी आहे तव्हांजी हिकु चर्बी ठाहिण लाइ, जंहिंखे असां स्प्रिंगोलिपिड बि चवंदा आहियूं। स्प्रिंगोलिपिड हिकु अहिड़ी चर्बी आहे जेका तव्हांजे दिमाग़ में मौजूदु हूंदी आहे। हिनखे ठहण लाइ तव्हांखे विटामिन के जी ज़रूरत हूंदी आहे ऐं जेका पालक आहे हुन में काफ़ी सुठी कंसंट्रेशन तव्हांखे विटामिन के जी मिली वेंदी आहे। ऐं विटामिन के खां अलावा पालक में अगेन पालक में एंटी इंफ्लामेटरी ऐं एंटी ऑक्सीडेंट कंपाउंड्स बि हूंदा आहिनि जेके तव्हांजे ब्रेन जी सिहत लाइ काफ़ी अगेन बहितरीन आहिनि। ऐं आख़िरी आहिनि नारंगियूं। नारंगियुनि में हूंदी आहे विटामिन सी ऐं विटामिन सी अगेन एंटी ऑक्सीडेंट बि आहे, एंटी इंफ्लामेटरी बि आहे। ऐं उहे माण्हू जेके अक्सर हिकु सुठो डोज़ वठंदा आहिनि डेली बेसिस ते विटामिन सी जो, त उन में इहो ॾिठो वियो आहे त उन जेका मेमरी आहे उहो काफ़ी बहितर थी थिए ऐं हुनजो जेको मेंटल डिक्लाइन आहे जीअं अल्ज़ाइमर्स डिज़ीज़ थी वई या डिमेंशिया याददाश्त विसारण वारी बीमारियूं उन्हनि में काफ़ी अमूमन न आहिनि थींदियूं। त दोस्तों ये हुआ 5 खाधा जेका तव्हांजी दिमाग़ी सिहत लाइ काफ़ी बहितरीन आहिनि। सो थैंक यू दोस्तों, हाणे मिलंदासीं अगली वीडियो में।